अस्सलाम वालेकुम नाज़रीन, सिंध टीवी न्यूज़ के प्रोग्राम ब्यूरो टाइम सां गॾु अज़हर गुलसर की हाज़िर आहियां। नाज़रीन, असांजो अॼोको प्रोग्राम जैकबाबाद ज़िले में हिकिड़ो जेको पोलियो जो केस ज़ाहिर थियो हो, हुन खां पोइ हितां जी सिहत खाते जे लाइ इंतिहाई हिकिड़ी अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि हुई त सिहत खातो न उरड़ी ते कंट्रोल करे सघे, न कारे कामिड़ ते कंट्रोल करे सघे, न पोलियो ते कंट्रोल करे सघे, त आख़िर कहिड़ी शयुनि जे लाइ सिहत खातो आहे। उनजे करे डिप्टी कमिश्नर खे अॼु मजबूरन हिकु वॾो प्रोग्राम सॾाइणो पियो जैकबाबाद जे मैंसपुल जे जना हाल में। शहर जे लोकल बॉडीज़ जे चूंडियल काउंसलरनि खे ऐं सिहत खाते जे अमलदारनि खे, रेवेन्यू जे अमलदारनि खे गॾाए करे हिकिड़ो वॾो सेमिनार टाइप प्रोग्राम करणो पियो त जीअं उहे हिन बाबति उहे संजीदा थी सघनि ऐं प्रोग्राम एक्टिव करण जे लाइ उन्हनि खे ज़िम्मेदारी जो अहसासु ॾियारे सघनि ऐं उन्हनि वालिदेन ताईं इहो पैगाम पहुचाए सघनि त पंहिंजे मासूम ॿारनि खे पोलियो जा फुड़ा पीआरियो ऐं उहे कमु कंदड़ जेके अमलो आहे उन्हनि खे अहसासु ज़िम्मेदारी ॾियारे सघनि त जेसि ताईं उहे ज़िम्मेदारी न खणंदा तेसि ताईं हिन मर्ज़ ते कंट्रोल नथो थी सघे। इन हवाले सां वॾो प्रोग्राम रखियो वियो आहे, उते समूरियूं धुरियूं मौजूदु आहिनि, उन्हनि सां हली ॻाल्हाईंदासीं। जेके हेल्थ जा, रेवेन्यू जा, INGOs जेके हितों चूंडियल असांजा नुमाइंदा आहिनि, उन्हनि सभिनी जो मां शुक्रगुज़ार आहियां। उन्हनि पोलियो में मूंखे फ्री हैंड ॾिनो आहे। इवन एतिरे क़दुरु मीर एजाज़ ख़ान चयो आहे त जेकॾहिं तव्हां कंहिं डॉक्टर खे सस्पेंड कयो, जेको असांजो ऑनरेबल MNA आहे, बाक़ी मामलनि में तव्हां फ्री हैंड न आहियो? सभिनी मामलनि में फ्री हैंड आहे अल्हम्दुलिल्लाह। मूंखे ॿ महीना थिया आहिनि, मां जालाकू आयो आहियां। बहितरीअ तरफ़ तव्हां इन ॻाल्हि जी तव्हांखे बि ख़बर हूंदी। कुझु कोशिशि कयूं था, असां लाइ चैलेंजिस घणा आहिनि, छो त असांजे इलाइक़े में माण्हुनि जी ज़िंदगी बचाइण जे लाइ जेके असराइता उपाउ वठणु घुरिजनि उहे केतिरा वरिता विया आहिनि। ऐं तव्हां ॻाल्हि कयो था त बलूचिस्तान जो बॉर्डरी डिस्ट्रिक्ट आहे, जेकॾहिं हिते उरड़ी फैलिजे तॾहिं बि चयो थो वञे त बलूचिस्तान खां हिकिड़ो वायरल मर्ज़ आहे उहो अचे थो। जेकॾहिं हिते का राबरी थिए तॾहिं बि चओ था त बलूचिस्तान खां इहे ॾोहारी अची हिते ॾोह करे भॼी था वञनि। जेकॾहिं हिते कारे कामिड़ वारी वबा फैलिजे बि बलूचिस्तान ही समूरी जो समूरो बलूचिस्तान बि असांजो इलाइक़ो आहे। ऐं भला जेकॾहिं इहो ॾोह न थी पियो त बॉर्डरी डिस्ट्रिक्ट आहियूं त उनजे लाइ गवर्नमेंट असांखे बलूचिस्तान जे इहो समूरो जवाब ॼाणाए हथु कढी छॾे। सिंध हुकूमत पारां स्पेशली तौर ते बॉर्डरी डिस्ट्रिक्ट हुजण जे नाते कहिड़ियूं सहूलियतूं ॾिनियूं वयूं आहिनि? हिन वक़्त ताईं असांखे का अहिड़ी सहूलियत न मिली आहे। बाक़ी असांखे बॉर्डरिंग डिस्ट्रिक्ट असांजा ॿाहिरि आहिनि, असांखे उन्हनि में का न आहे। असां वटि जेको तरीक़ेकार पोलियो ड्रॉप्स पीआरण जो आहे ऐं बलूचिस्तान में पोलियो पीआरण जो आहे उहो डिफरेंट आहे। असां वटि जॾहिं पोलियो ड्रॉप्स पीआरण वेंदा आहिनि त चीच खे नेल मार्किंग कंदा आहिनि, जीअं ख़बर पए त ॿारु पीतो आहे। बलूचिस्तान में न फिंगर मार्किंग आहे, न हाउस होल्ड ते नंबरिंग चा कई तव्हां दरवाज़नि जा तव्हांजा कमज़ोर तरीक़ेकार आहे, उन्हनि जो डिफरेंट तरीक़े आहे। माइक्रो प्लान कान्हे उन्हनि वटि। उहा असां WHO जे हिते जेको कंट्री हेड आयो उन्हनि खे ॿुधायो आहे त ऐं RD 44 हिकिड़े पासे ॾे 4 ॻोठ असांजी डिस्ट्रिक्ट जैकबाबाद जा आहिनि, ॿिए पासे ॾे 12 ॻोठ उन्हनि जा आहिनि। असां बि ॾिसो न तव्हां हिन ॿियो अर्ज़ु कयां, जेसि ताईं तव्हां उरड़ीअ जी ॻाल्हि कई, जेका असांजी ज़िम्मेवारी हूंदी, जेका असांजी कमी कोताही हूंदी उहा असां पूरी कंदा। असां कमी कोताही ॾिठीसीं त असां वटि रजिस्ट्रेशन प्रॉपर न आहे, माइक्रो प्लान प्रॉपर न आहे, असां हुनखे रिवाइज़ कयोसीं। रूटीन इम्यूनाइज़ेशन जेका मेन आहे, बेसिक आहे ॿार लाइ, 0 to Penta 5 जेका आहे, उन में तव्हां ॾे मां तव्हांखे काफ़ी ॿुधायां सालनि खां वठी कॾहिं कंहिंजी क्रश प्रोग्राम प्रॉपरली न हलियो। हाणे तव्हां मालूमात वठंदव त घर घर वञनि था वैक्सीनेटर ऐं उहे वैक्सीनेशन स्टार्ट थी चुकियूं आहिनि ऐं असां होॾे पॉज़िटिवली जे तरफ़ वञूं। उहा सिर्फ़ु न पोलियो, उरड़ी, खोड़ सारी बीमारियुनि खां तव्हांखे बचाईंदी ॿारनि खे। कुझु माउ पीउ जो बि फ़र्ज़ु आहे, सोशल मीडिया जो बि फ़र्ज़ु आहे अवेयरनेस क्रिएट करणु। जेके ॿार ॼणनि था त उन्हनि जो बि फ़र्ज़ु आहे त पंहिंजे ॿारनि खे इन्हनि शयुनि खां बचाव जा टीका ऐं फुड़ा ड्रॉप्स ॾियणु। अगरि साहिबु तव्हां ॾिसो, डिप्टी कमिश्नर असूली तौर ते फादर ऑफ डिस्ट्रिक्ट हुजे थो, तव्हां समूरनि मामलनि खे लुक आफ्टर कयो था। हाणे ख़ासि तौर ते जेका पोलियो वारी मुहिम हले थी उन सॼे मामले खे तव्हां बज़ाते ख़ुदि उन्हनि टीमनि सां गॾु वञो था, इलाइक़नि खे ॾिसो था, फिज़िकली तौर ते उते मौजूदु हुजो था। तव्हांजी नज़र में सबबु कहिड़ो आहे? जेका वैक्सीन आहे उहा छो भला छा बेअसर आहे, या उनखे उन घुर्बल हरारत ते नथो रखियो वञे, या जेको हेल्थ डिपार्टमेंट आहे उन्हनि वटि एतिरी एहलियत न आहे जो उनखे बारीक बीनी सां उहो चेक करे सघनि त उहा वैक्सीन केतिरी मुयसरु आहे? आख़िर सबबु कहिड़ा आहिनि? पोलियो जा केसिस ज़ाहिर छो थियनि था? इहे एतिरे वक़्त खां वठी वैक्सीन ॾिनी पई वञे, कारण छा आहे? मुंहिंजी नज़र में न मुख़्तलिफ़ कारण आहिनि। जैकबाबाद जे हवाले सां मां ज़रूरु एतिरो ॾिठो आहे, जेको लास्ट 2-3 राउंड थिया आहिनि, तव्हां उन्हनि जो डेटा खणी ॾिसो ऐं उन खां अॻु में वारो जेको मूंखां अॻु में वारो, तव्हांखे फ़र्क़ु ज़रूरु महसूसु थींदो। हाणे ॻाल्हि इहा आहे,
असांजो जेको हेल्थ डिपार्टमेंट आहे या जेके असांजी वैक्सीनेटर्स आहिनि, असां थोरो कम खां पटड़ी खां लही चुका हुआसीं। हाणे ॿिनि टिनि घटियो उन्हनि सम्झो त हाणे इहो न थींदो, ॿार खोड़ राउंड थिया आहिनि। ॾिसो ॻाल्हि इहा आहे त दवा वैक्सीन ड्रॉप्स जेका वैक्सीन जेका क्वालिटी ॻाल्हि कई तव्हां, उहा असां वटि सर्वेलेंस लाइ उन जी चेकिंग लाइ डॉक्टर साहिबान वेठा आहिनि। उन्हनि खे इहा हिदायत आहे नीब में असां में त जेकॾहिं उहा दवा पुअर क्वालिटी आहे, उनजो रंग फिरी वेंदो आहे, त उहा तव्हां ॿार खे न पीआरियो। अहिड़ी का ॻाल्हि कान्हे। असां वटि थोरो ओवर कॉन्फिडेंस जेको जंहिंखे चइजे उहो बि पॉसिबल आहे, पर मां पंहिंजे हेल्थ टीम खे लास्ट 2 राउंड्स खां एप्रिशिएट ज़रूरु कंदुमि। डिसंबर हुजे, जनवरी, फेबरवरी, त इन्हनि राउंड्स में इन्हनि बहितरीनु कमु कयो आहे ऐं कमु करनि था। हाणे बि जेको जज़्बो हुयो, मोटिवेशन जी जेका कमी हुई, अॼु तव्हां हिते ॾिसी करे महसूसु कयो हूंदो त उहो जज़्बो तव्हांखे नज़र आयो हूंदो। हाणे असां कोशिशि कयूं था त जीअं उन्हनि में इहो जज़्बो वधे, उन में तव्हांखे बि अपील कई आहे, काउंसलर साहिबनि खे बि कई आहे। MNA साहब जो ब्रदर हिते पाण शरीक आहे, मीर फारूक ख़ान। असां बि जज़्बो न, हे तव्हां पारां जेको जाॻायो थो वञे माण्हुनि खे, उन जाॻाइण जो नतीजो आहे। एतिरा माण्हू तव्हांजे सॾ ते आया आहिनि, हे ख़ुदि साख्ता कोन आया आहिनि, हे रज़ाकाराना कोन आया आहिनि, हे तव्हांजी उन्हनि खे फोकस करण आहे, जेके विजिलेंस रहे थी तव्हांजी सूरत हाल, उनजो कारण आहे। पर हिते जेको अताई सिस्टम आहे, तव्हां नथा सम्झो त उन तबाही आंदी आहे। अताई डॉक्टर, अताई मेडिकल स्टोर वारा, टोटल जो टोटल माहौल जो माहौल अताई सिस्टम तरफ़ जेको वञे थो, उन ई तबाही आंदी आहे। ॾिसो ॻाल्हि ॿुधो, असां हिकु वक़्त में हिकिड़ो प्रोग्राम शुरू करे था सघूं। हीअ रजिस्ट्रेशन तमामु ज़रूरी आहे। हीअ रजिस्ट्रेशन ख़तमु थींदी, उन खां पोइ सिविल अस्पताल खे बि खणंदासीं। तव्हांजा अताई डॉक्टर काॾे वेंदा, तव्हांजा हजम काॾे वेंदा, जेके ब्लड चेक नथा करनि। इहे सभु शयूं असांजी प्रायोरिटी ते आहिनि, बिल्कुलु प्रायोरिटी ते। अॼु बि असां जिम्स जो मुआइनो कयो आहे, 700 जे क़रीब उन्हनि जी OPD थी पुगी आहे। ऐं इनशाला 1 खां 1.5 महीने में, कल्ह मीर एजाज़ ख़ान साहब मीटिंग कॉल कई जिम्स जी, 1 खां 1.5 महीने जे अंदरि असां इनवर्ट आउटडोर पेशेंट्स खे त उते असां कयूं था, पर इनवर्ट जेके पेशेंट ICU, उहे बि असांजो इनशाला महीने 1 मई या 2 मई ते असां जिम्स बि स्टार्ट थी वेंदी। सिविल अस्पताल खे असां जहिड़े नमूने ऑब्ज़र्व कंदासीं, उहो तव्हांखे मां स्ट्रेटजी हींअर शेयर नथो कयां, पर हीअ मुंहिंजी ड्रीम आहे त हीअ रजिस्ट्रेशन पहिरियों मासूमनि जी थी वञे, असां हिन में फ़तेहाब थियूं, त इन खां पोइ असांजो नेक्स्ट टारगेट इहो हूंदो। उहे डॉक्टर जेके घर वेठे पघार था खणनि, ऐं मसीहा असां छॾियूं था, उन्हनि सां बि ॿ पाणी थींदा, अताई डॉक्टरनि सां बि थींदा। वीज़ा ते वियल सिहत खाते जा डॉक्टर MLO मोटी ईंदो, को माण्हू न मोड़ंदो। हा, ज़रूरु एतिरो असां कंपनसेट कंदासीं त उहे पंहिंजे जिन इलाइक़नि सां बिलोंग था करनि, उते सर्व करनि, पर ख़िदमत करनि। डिप्टी कमिश्नर जैकबाबाद आगा शाहनवाज़ बाबर साहब असां सां गॾु आहे। असां हाणे ॻाल्हाईंदासीं MNA जे कंप्लेंट सेंटर जे इंचार्ज ऐं हेल्थ कमेटी जे चेयरमैन फारूक ख़ान जखरानी सां, त उन्हनि सिहत केतिरी ठाही आहे ऐं उन्हनि माण्हुनि जी सिहत जे लाइ कहिड़ा उपाउ वरिता आहिनि। फारूक ख़ान, तव्हां MNA कंप्लेंट सेंटर जा सिर्फ़ु इंचार्ज न आहियो, पर MNA पारां जेका हिकिड़ी सिहत कमेटी ठाही वई, या डिस्ट्रिक्ट जे तरफ़ां हिकिड़ी सिहत कमेटी ठाही वई, उन जा चेयरमैन बि आहियो, त जैकबाबाद ज़िले जे माण्हुनि जी सिहत कॾहिं बहितर थींदी, तव्हां उन लाइ छा कयो आहे? बिस्मिल्लाह रहमान रहीम। सन TV वारनि जो थोराइतो आहे, जिन्हनि मूंखे मौक़ो ॾिनो आहे पंहिंजे चैनल ते ॻाल्हाइण। साईं, जेको असां त पंहिंजो पूरो कोशिशि करे रहिया आहियूं। हाणे बि ॾिसो था, DC साहब असां सां गॾु आहे, हेल्थ कमेटी वारा सभु असां सां गॾु आहिनि, असांजा इलेक्टेड काउंसलर बि असां सां गॾु आहिनि। असां पूरो कोशिशि करे रहिया आहियूं। बदकिस्मती सां हिकिड़ो कुझु ॾींहं अॻु हिकिड़ो पोलियो केस ज़ाहिर थियो, जंहिंजे करे असांजो MNA साहब बि नाराज़ थियो, त जेको आहे इहो छो आयो, इहो कुदरती बसि थियणो। बहरहाल असां काफ़ी कोशिशि कयूं था। हाणे असांजा तंहिंजे करे असां शहर जे सभिनी काउंसलरनि खे घुरायो आहे, उहे गॾिजी असांखां साथ ॾींदा, छो त असांजो पोलियो जा टीम असां ठाहियूं था। असांजा जीअं वार्डनि में वेंदा काउंसलर गॾु हूंदा, असांजा हेल्थ कमेटी वारा, कंप्लेंट सेल जा मेंबर सभु गॾु हूंदा, DC साहब, ऐं बल्कि तव्हां जेके हो सहाफ़ी बिरादरी वारा, उन्हनि खां बि मदद वठंदासीं। छो त तव्हांखे अॻु ई चयो आहे मूं, त
हिक हथ सां ताड़ी न वजदो आहे। तो जेसि ताईं तव्हां मीडिया वारा आम पब्लिक साथ न ॾींदो असां ईअं बग़ैर इन्हनि जे असां फारूक खान, जॾहिं इलेक्शन थींदी आहे त सियासतदान संभालींदा आहिनि त रहिस तुंहिंजे घराणे में तुंहिंजे वेड़े में हेतिरा वोट आहिनि, उन खां पोइ माण्हुनि जा मसइला जाचण जे लाइ कहिड़ो मैकेनिज़म आहे त जीअं तव्हां सियासतदान जाचे सघो, जीअं वोटर जाचींदा हो उअं ई माण्हुनि जा मसइला बि जाचे सघो, त हिननि माण्हुनि जा मसइला कहिड़ा आहिनि, को मैकेनिज़म आहे? बिल्कुलु आहे, इंशाअल्लाह असां पूरो कोशिशि कयूं था। हाणे इतफ़ाक़ आहे हिकिड़ो थी वियो, हाणे उन जो इलाज असां लाइ थींदो आहे। काफ़ी बैकवर्ड एरिया आहे, अवेयरनेस अॼु सेमिनार थियो आहे, इन सिलसिले में अवेयरनेस लाइ कुझु वालदेन ते बि फ़र्ज़ फ़राइज़ आहिनि, उन्हनि जा नंढा नंढा बच्चा आहिनि, उन्हनि जो बि कुझु फ़र्ज़ु आहे। तव्हांखे जीअं सरप्राइज़ विज़िट कयो था? बिल्कुलु इंशाअल्लाह कंदासीं, कुझु अर्सो थियो आहे, हाणे कंदा रहंदासीं। गुज़िश्ता महीने में कयो इंशाअल्लाह, हाणे बि कंदा रहंदासीं। DHO साइड, सिविल हॉस्पिटल, जिम्स, ॻोठाणा सिहत मर्कज़, इन्हनि ताणी तव्हां हिकु महीने में केतिरा सरप्राइज़ विज़िट कयो था? ख़ासि तौर ते जेके ॻोठाणा इलाइक़ा आहिनि उन्हनि जा सिहत मर्कज़ आहिनि, उन्हनि ॾे तव्हां महीने में घणा भेरा विज़िट कंदा आहियो? ख़ैर ॻोठाणनि ॾे कूड़ छो ॻाल्हायां, मां न वियो आहियां। मां 2 ॾींहं अॻु जिम्स जो विज़िट कयुमि, 15 ॾींहं अॻु हॉस्पिटल जो कयुमि। मुख़्तलिफ़ वक़्तनि विज़िट खां अलावा बि मां उन्हनि जे कॉन्टेक्ट में आहियां, उन्हनि खां हिकु हिकु शइ जो पुछा गुछा कंदो रहंदो आहियां। इंशाअल्लाह हाणे वरी एक्टिव थी वेंदासीं इंशाअल्लाह, वधि में वधि। कोताही में मुलवस डॉक्टरनि ख़िलाफ़ को एक्शन थींदो? बिल्कुलु थींदो, छो न थींदो। हाणे DC साहब असां एतिरो इन सेमिनार खां पोइ वरी असांजो इन मसइले में डिस्कशन आहे, मीटिंग आहे, इंशाअल्लाह असां बहितरी ॾेई वेंदासीं। नाज़रीन, सिहत खाते जे पोलियो टीमनि वारी मॉनिटरिंग या उनखे ख़ासि तौर ते उन शोबे जे लाइ मुक़ररु कयल डॉक्टर अशोक खेटपाल साहब सां ॻाल्हाईंदासीं। डॉक्टर साहब, इहो ॿुधायो त पोलियो टीमुनि जी समूरी सूरत हाल कीअं आहे, हिन महिल ताणी केतिरा ॿार रजिस्टर्ड थिया आहिनि, ऐं हीअ समूरी सूरत हाल खे मॉनिटर करण जे लाइ मैकेनिज़म छा आहे? पोलियो केसिस छो था ज़ाहिर थियनि? जेकबार डिस्ट्रिक्ट में हक़ीक़त आहे त पोलियो टीमूं तमामु सुठो कमु कनि पियूं, मॉनिटरिंग बि तमामु सुठी आहे। असांजा तक़रीबन 2 लख अबाउट 30,000 हर राउंड में हिते ॿार थियनि था पिया, पर उन्हनि खे बि हिकिड़ो एक्यूरेट करण लाइ डिप्टी कमिश्नर साहब जे इनिशिएटिव सां नयो हिकिड़ो असांजे अॼु सिलसिले में गॾु थिया आहियूं। 8 यूसनि में रजिस्ट्रेशन करायूं पिया, जीअं असां वटि मुकमिल अपडेटेड डेटा हुजे, जीअं असांजो को हिकिड़ो ॿार बि न रहे। घणा ॿार रजिस्टर्ड थिया आहिनि? रजिस्टर न थिया आहिनि, सुभाणे खां कैंपेन शुरू, रजिस्ट्रेशन कैंपेन सुभाणे कयूं पिया। अॼु जेको प्रोग्राम आहे टीमुनि खे ट्रेनिंग जे लाइ सिलसिले में आहे, त सुभाणे खां टीमूं असांजे घर घर वेंदियूं, घर घर हिकु ॿार रिकॉर्ड थियो, 0। माना हिन महिल ताणी ईअं पए कमु हलियो, का रजिस्ट्रेशन नहीं? कमु न हो, पर हिकिड़ी अपडेटेड डेटा जेका आहे न उहा मसइला असां चाहियूं था। कमु त फर्स्ट क्लास थियो आहे पियो, कोई ॿार इंशाअल्लाह न रहियो आहे। तव्हां वटि भला इहा फिगर आहे त घणनि ॿारनि खे पोलियो जा फिड़ा हर महीने पीआरियो था, केतिरनि खे? 2,30,000 मूं ॿुधायो न, 2,30,000 अबाउट मसइला, 2,30,000 ॿार जेके आहिनि हर राउंड में असां पीआरींदा आहियूं। जेका वैक्सीन आहे उनखे चेक करण जे लाइ उहा केतिरी मौसर आहे या केतिरी उहा गैर मौसर थी चुका आहे, चेक करण जा कहिड़ा पैरामीटर आहिनि? हिकिड़ो पैरामीटर जे मॉनिटर लॻल आहे, हर वैक्सीन जे मथां मॉनिटर लॻल आहे, उन में असां चेक करे सघंदा आहियूं आया वैक्सीन पीआरण जे क़ाबिल आहे या न आहे, उन में मॉनिटर लॻल आहे हर वैक्सीन जे। जेकबाबाद जा जेके ॻोठाणा इलाइक़ा आहिनि उन्हनि ताणी परापर टीमूं पहुचनि थियूं, तव्हां सां उहे जेके ख़ासि तौर ते लेडी हेल्थ वर्कर्स आहिनि उहे उन्हनि खे कहिड़ा मसइला पेश अचनि था? उनखे हिकिड़ो ख़ौफ़ वारी सूरत हाल आहे। पंहिंजो रिसेंटली हिकिड़ो नेबरिंग डिस्ट्रिक्ट में हिकिड़ो वाक़ियो पेश आयो, उन खां पोइ हिकिड़ो ख़ौफ़ वारी सूरत हाल बि क्रिएट थी आहे, त उनखे सिक्योर करण जे लाइ तव्हांखे जेके तहफ़ुज़ ॾियण वारा इदारा आहिनि उहे तव्हां सां ताउन कनि था? असां जेकबार डिस्ट्रिक्ट तव्हां ॿारहाड़ी ॻाल्हि खे ॻोठनि जी बिल्कुलु हिकु हिकु ॻोठ मां चैलेंज सां चवां थो त हिकु हिकु ॻोठ छा असां हिकु हिकु घर कवर थियल आहे। लेडी हेल्थ वर्कर्स खे सलाम आहे असांजे नेशनल प्रोग्राम खे, ऐं लेडी हेल्थ वर्कर्स जेके पंहिंजो कमकार सां सिंसियरिटी सां कमु कनि, ॿारहाड़ी जहर जंग वञनि पियूं, प्लस सोशल वर्कर्स जेके लेडीज़ आहिनि। मां तव्हांखे मज़ाक ॿुधायां त असांजो जेको अबाउट 98% में असांजी फीमेल इन्वॉल्वमेंट आहे डिस्ट्रिक्ट में। तव्हां नेबरिंग डिस्ट्रिक्ट जी ॻाल्हि कई, बहरहाल प्रॉब्लम पंहिंजी जॻह ते आहिनि। इंशाअल्लाह असांजी उमेद असांजे ज़िले में अहिड़े क़िस्म जो को बि मसइलो कोन्हे। DC साहब जी टीम, पुलिस मसां असां हर वक़्तु गॾु आहिनि, हर मसइले में असांजो ताउन रहे थो पियो। असां सां गॾु आहिनि लेडी हेल्थ वर्कर्स एसोसिएशन जी मरकज़ी चेयरमैन बुशरा आराई। बुशरा, इहो ॿुधायो त तव्हां लेडी हेल्थ वर्कर्स जे तंज़ीम जेका जुड़ियल आहे उनजे मरकज़ी चेयरमैन बि आहियो, त लेडी हेल्थ वर्कर्स जेके ॻोठनि में फड़ा पीआरण वञनि थियूं
वञनि थियूं या उहो घर वेठे सिर्फ़ु खानापुरी आहे ऐं समूरो सूरत हाल बसि ईअं कोन्हे माशाल्लाह असांजी लेडी हेल्थ वर्कर जेकी आहे उहा जॾहिं कॉन्ट्रेक्ट बेस ते हुयूं तॾहिं बि ऐं अॼु रेगुलर थियूं आहिनि त वधीक जोश ऐं जज़्बे सां जेको आहे हर घर न चवंदमि मां हर ॿार चवंदमि त हर उन 5 साल खां घटि उमिरि वारे ॿार ताईं उहा पहुचे थी, चाहे उनखे टारगेट किलिंग करे मारियो वञे, चाहे उनजे घर में लाश पई हुजे, चाहे उनजो पंहिंजो जेको ॿारु आहे उहो 2 या 3 महीननि जो आहे। हालांकि चयो वेंदो आहे त 6 महीननि ताईं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु माउ जो खीरु पीआरियो वञो हुजे। ही इंतिहा हिकिड़े जज़्बे जी, ही इंतिहा हिकिड़ी सचाई जी कमु करण जी, जेकी छोकिरी क़ौम जे बच्चनि जे करे पंहिंजा बच्चा यतीम करे वञे थी त उहा कीअं कोई घर पीआरनि था, फुड़ा पीआरिया वञनि था, बाक़ाइदा फुड़ा पीआरिया वञनि था। बाक़ी हिते मना कयो वियो हुयो मौक़ो न ॾियण जो, पर मूंखे मौक़ो मिलिया, मां चङो हिते ॻाल्हायां ऐं मां हिन तव्हांजी मीडिया जे वुसत सां इहो ज़रूरु चवंदमि त फुड़ा पीआरण सां पोलियो कॾहिं ख़तमु न थींदो। DC साहब खे मुंहिंजी रिक्वेस्ट हूंदी त DC साहब तव्हां पंहिंजी एडमिनिस्ट्रेशन खे बि टाइट कयो, पंहिंजा जेके टाउन कमेटी आहे उनखे एक्टिव कयो। गंदगी जी वजह खां पोलियो ख़तमु नथो थिए ऐं जेका बाद असांजो हिकिड़ो गटर जो शेप ॾिए थो पियो, हिकिड़ी गंदगी आहे। तव्हां निमाज़ लाइ वञो, तव्हांजा कपिड़ा गंदा थींदा, ॿार जे स्कूल वञनि था त उन्हनि जा जूता ख़राब था थी वञनि, यानी असांजो डिस्ट्रिक्ट हिकिड़ो गटर जी मानंद जेको आहे त नज़र अचणु शुरू थियो आहे। ऐं DC साहब खे शायदि ख़बर आहे या न आहे वल्ला आलम, पर ही पोलियो केस जेको आहे उहो स्टूल सैंपल मां फैलंदो आहे। असीं जेतिरा पोलियो जा फुड़ा पराईंदासीं, जेतिरो बि महिनत कंदासीं, पर असांजी रायगा वेंदी जॾहिं असीं जेको स्टूल सैंपल आहे उनखे कवर न कंदासीं। उहो कवर कीअं थींदो? टाउन कमेटी वारा पंहिंजो जेको कमु आहे उहो ईमानदारी सां कंदासीं, डिस्ट्रिक्ट में सफ़ाई हूंदी त ही नालियूं साफ़ु हूंदियूं, त ही जेको गंदो लेट्रिन जंहिं ॿार खे पोलियो आहे त उन जी जेकी लेट्रिन आहे उहा जेकी आहे जिते किथे यानी कि ओपन ॿार वञी करनि था पिया, उन्हनि खे कोई हो न आहे। ऐं हिन में जेको आहे ख़ासि करे जेको मां चवंदमि त EPI पंहिंजो किरदारु जेको आहे सही अदा नथी करे। जेके वैक्सीनेटर साहिबान आहिनि, EPI जो मुकमल हिकिड़ो इदारो आहे, अगरि EPI पंहिंजी सही वैक्सीनेशन ॿारनि खे करनि त हर वैक्सीन सां गॾु पोलियो बि पीआरियो वञे थो। हिकिड़ो इहो ॿियो त ही डॉक्टर जेके आहिनि फालतू क़िस्म जा माण्हू इन्वॉल्व कया विया आहिनि पोलियो वर्क करण में। डॉक्टरनि जो कहिड़ो कमु आहे पोलियो सां? रेवेन्यू डिपार्टमेंट जो कहिड़ो कमु आहे? इन्हनि जा कम ई न आहिनि न, कमु असल में आहे जो कमु न आहे। पर तव्हांजो लेडी हेल्थ वर्कर्स वीज़ा ते हुजनि थियूं न, त उहो तव्हांजी सपोर्टिंग में असांजूं जेके लेडी हेल्थ वर्कर बेशक वीज़ा ते हूंदियूं, उहे बि इन्हनि जूं ई हूंदियूं। बेशक उहो लेडी हेल्थ वर्कर ग़रीब जी न हूंदियूं, इन्हनि जूं सिफ़ारिशी हूंदियूं। उन्हनि खे छॾण खां अलावा जेके कमु थिए थो पियो पंहिंजो ईमानदारी सां, उन कम खे सिर्फ़ु 2 डिपार्टमेंट इन्वॉल्व कया वञनि, हिकिड़ो EPI जो, हिकिड़ो असांजो लेडी हेल्थ वर्कर प्रोग्राम, इन खे सपोर्ट कयो वञे। इन जा पंहिंजा मॉनिटर आहिनि, सुपरवाइज़र्स। हाणे हिकिड़ो मेडिकल डॉक्टर जेको आहे, असांजी अस्पताल उहा ई वीरान आहिनि, मेडिकल डॉक्टर जेको आहे उनखे पोलियो में हणी छॾियो आहे त असांजा मरीज़ तड़पी मरी था वञनि। ऑलरेडी ड्यूटी करण खां काहिर हूंदा आहिनि, अस्पतालूं वीरान लॻियूं पयूं आहिनि, का शइ कोन्हे। वेतर पोलियो में डॉक्टरनि खे इन्वॉल्व कयो ऐं मेन जेको पिलर हुयो वैक्सीनेटर, उन्हनि खे कढी छॾियो पोलियो मां, त उहे रूटीन वैक्सीन कंदा। हालांकि रूटीन वैक्सीन बि कोन थी थिए पई। ही खोड़ शयूं जॾहिं कंट्रोल में थींदियूं पोइ पोलियो ख़तमु थींदो। मूं चैलेंज सां अज़रा पेचुओ खे बि चयो आहे, मिनिस्टर हेल्थ के भी चयो, जाम मेहताब डहर के, सेक्रेटरी साहब के, तव्हां पोलियो कॾहिं ख़तमु नथा करे सघो। छो त तव्हां जेकी स्ट्रेटजी ठाहींदा उहो सुठी रिफ्रेशमेंट खाईंदा, थधे माहौल में वेंदा, पोइ दिमाग़ ॼमियल पेट भरियल हूंदो आहे, त अहसासु न हूंदो आहे। सो जेकी स्ट्रेटजी आहे न उहा ई ग़लति आहे। उहा स्ट्रेटजी हेठां खां ठहे, मथां खां ठहे असांखे न मिले। ऐं हीअ जेको जीअं मुंहिंजे कोऑर्डिनेटर साहब चयो त हीअ जेकी रजिस्ट्रेशन आहे ऑलरेडी पहिरियां हुजणु खपे आहे, पहिरियां ई रजिस्ट्रेशन हुई। पर मूंखे ख़ुशी थिए थी त DC साहब अलर्ट आहिनि, पर उन्हनि खे थोरी मुंहिंजे ख़्याल में गाइडलाइन जी ज़रूरत आहे त ही बजाए ही एॾो तमाशो, एॾो पैसो ख़र्च करण जे, हेॾनि माण्हुनि खे इन्वॉल्व करण जे बजाए हिन जा पंफलेट छपनि हा, हिननि जा बैनर लॻल हा, ऐं इहो ई सॼो जेको मवादु आहे ऑलरेडी फील्ड में थिए आहे। हेॾी NGOs खे इन्वॉल्व करणु, हेॾो हे करणु। तव्हां ॾिठो त हिते उन तव्हांजे DC साहब जा जेके चूंडियल नुमाइंदा आया आहिनि, उहे पाणी ते बि विढ़नि पिया। इहे छा असांखे सपोर्ट कंदा? दॿा खणी विढ़नि पिया, छा असांखे सपोर्ट कंदा? DC साहब असांखे डायरेक्ट असांखे सपोर्ट कयो। असांखे तव्हांजे नुमाइंदनि जी न तव्हांजी ज़रूरत आहे, ओनली फॉर वन DC। छो त DC साहब तमामु एक्टिव माण्हू आहिनि, मगर इन्हनि जी स्ट्रेटजी जेकी आहे उनमें थोरी हेर फेर हुजणु खपे।
पोलियो जे ख़ात्मे जे लाइ ज़रूरी आहे त सभई जेके स्टेक होल्डर्स आहिनि, जंहिंमें गवर्नमेंट आहे, सिविल सोसाइटी आहे, मीडिया आहे, हेल्थ डिपार्टमेंट आहे, उहे गॾिजी करे हिकिड़ी गॾियल इफर्ट कनि। ऐं हीअ जेको मिसाल आहे जो कि जैकबाबाद में जेको डिप्टी कमिश्नर साहब जी निगरानी में थिए पियो, मां सम्झां थो हिकिड़ो तमामु सुठो इफर्ट आहे। और छो त जेकॾहिं बुनियादी असां वटि अंग अखर मौजूदु न हूंदा त असांखे ख़बर कीअं पवंदी त कहिड़े घर में केतिरा ॿार मौजूदु आहिनि, जंहिंजे करे असांखां ॿार रहिजी था वञनि। सो इन जे लाइ डेटा बेसिक जेका आहे उहा अॼोके हिन प्रोग्राम जे ज़रिए गॾु थींदी आहे ईंदड़ हफ़्ते में, ऐं इहा डेटा कंपाइल थी करे पोइ असांखे हिकिड़ो ऑथेंटिक डेटा हूंदो त पोइ असां इफेक्टिव हिकिड़ी कंपेन पोलियो जे लाइ हलाए सघंदासीं। ऐं तव्हां ॾिठो हूंदो त अॼोके हिन प्रोग्राम में, हिन कंपेन में जेको आहे सिर्फ़ु गवर्नमेंट न आहे, सिविल सोसाइटी बि आहे, मीडिया बि आहे, हेल्थ डिपार्टमेंट बि आहे, एजुकेशन डिपार्टमेंट बि आहे, चूंडियल नुमाइंदा बि आहिनि। माना मां सम्झां थो त हीउ पाकिस्तान में न त कम से कम सिंध में हिकिड़ो नओं मॉडल हूंदो जंहिंमें ज़िले जैकबाबाद में सभई दोस्त गॾिजी करे ही पोलियो जे ख़ात्मे जे लाइ हिकिड़ी वॾी एफर्ट्स कनि था। ऐं इहे एफर्ट मां सम्झां थो त हिन जो को न को रिज़ल्ट ज़रूरु निकिरंदो। ऐं इहो असां पुरुमींदा आहियूं हिन जे लाइ त हिन मुल्क मां, हिन ज़िले मां पोलियो ख़तमु करे सघिजे ऐं जैकबाबाद कम से कम पोलियो फ्री थिए सघे। ॾिसो, जीअं त पोलियो हिकु तमामु मोज़ी मर्ज़ आहे, इनखे खोड़ सारनि तरीक़नि सां ख़तमु थो करे सघिजे, पर सभ खां अहम जेको आहे उहो इहो आहे त माण्हू जेसि ताईं पाण न चाहींदा तेसि ताईं हिन मर्ज़ मां असांजे छुटकारो न मिलंदो। हे मर्ज़ पूरे पाकिस्तान में फैलियल आहे ऐं ताज़ो तव्हां ॾिसो त जैकबाबाद में बि, शहर में बि केस रिपोर्ट थियो आहे, जेको हिकु तमामु असांजे लाइ हिकिड़ो ईअं सम्झो त हिकिड़ो चैलेंज हूंदो त हिनखे असां कीअं था ख़तमु करे सघूं। इन जे लाइ असां आवाम खे गुज़ारिश था कयूं पिया त उहे असां सां गॾिजी बीहनि, हिन मर्ज़ खे ख़तमु करण में पंहिंजो ताउन ॾियनि त जीअं असां हिन मर्ज़ खे ख़तमु कयूं। उन जे लाइ अॼु जी जेका मीटिंग थी आहे, जेको सेशन थियो आहे, उन में असां जूं टीमूं घर घर वञी करे जेको आहे सर्वे कंदियूं। असां हैंड्स जे प्लेटफॉर्म तां, हैंड्स जैकबाबाद जे प्लेटफॉर्म तां अर्बन वॉच टीम जे तरफ़ां असां इहो अहद था कयूं त असां पंहिंजे असाइंड जेका असांजी यूनियन काउंसिल आहे उन में असां घर घर वञी माण्हुनि खां इंफॉर्मेशन कलेक्ट कंदासीं, उन्हनि ॿारनि जी डेटा कलेक्ट कंदासीं जेके अंडर 5 ईयर्स आहिनि। उन जे लाइ असां तव्हां मीडिया जे तवसुस सां असां इहा गुज़ारिश था कयूं जैकबाबाद जे माण्हुनि खे त असांजी टीमुनि सां भरपूर ताउन करनि, असांखे डेटा सही नमूने लिखाइनि ताकी असां जेको आहे हिन मर्ज़ खे ख़तमु करे हिन मुल्क मां पोलियो खे भॼाए कढूं। उन जे लाइ असां वटि अर्बन वॉच टीम जे तरफ़ां असांजो मेल फीमेल स्टाफ आहे, असांजूं मौला वॉच कमिटीज़ आहिनि मेल फीमेल 128, ऐं मथीं सतह ते असांजो सिटी फोरम पिणु ठहियलु आहे जेको हिन एज़ अ वॉलंटियर हिन एक्टिविटी में कमु कंदो, माण्हुनि वटि वेंदो, मोहल्लनि में वेंदो, घरनि में वेंदो ऐं हिकु सर्वे जे तहत असां डेटा कलेक्ट करे ऐं गवर्नमेंट जे उन्हनि इदारनि खे ॾींदासीं ताकी उहे पंहिंजूं टीमूं जेके आहिनि फर्दर हेठि डिस्प्ले कराइनि ऐं उते मोकिले करे उते ॿारनि खे वैक्सीन कराइनि जीअं असां पोलियो जे मर्ज़ खां छुटकारो हासिलु करे सघूं। मां तमामु तव्हांजो शुक्रगुज़ार आहियां जो तव्हां मूंखे मोकिलियो ॾिनो ऐं हिते पोलियो खे इनशाला ख़तमु कंदासीं। ऐं ॼमण खां वठी 5 साल ताईं असां मुहिम बि शुरू कई आहे जंहिंमें रजिस्टर थींदा ॿार ऐं उन में IPV इंजेक्शन हाणे आई आहे जेका असां टर्मेंट जी उमिरि खां वठी 1 साल जे अंदरि ताईं ॿारनि खे लॻाई वेंदी ऐं मां सम्झां उन में इनशाला पूरो पोलियो ते कंट्रोल थी वेंदो। ऐं हूअं बि असां जेके फुड़ा पीआरियूं था पिया ॼमण खां वठी 5 साल जी उमिरि ताईं पीआरियूं था पिया, पर उन्हनि में ॿार कुझु रहिजी वञनि पिया, जेके इन थियनि पिया, जेके ॿाहिरों लाॾो अचनि पिया उहे रहिजी वञनि पिया। हाणे DC साहब जी ताउन सां असां उहा ज़ेर निगरानी DC साहब जी असां उहा जेकी आहे रजिस्ट्रेशन जो अमल शुरू करे चुका आहियूं ऐं जंहिंमें इनशाला असांजो ॿार को बि न रहंदो ऐं इनशाला पोलियो खां पाक फ्री थींदो। उन खां अलावा असां रूटीन कमु शुरू कयो आहे, उन में नवनि बीमारियुनि जा बचारा टुका लॻाया वञनि था। असां घर घर असांजो टीमूं वञनि थियूं, असांजूं सेशन थियनि था ऐं असां UC वाइज़ सेशन कया आहिनि। असां UC में वञूं था, असां 5 टीमूं 6 टीमूं त ॾियूं था UC में ऐं हिकु UC में जॾहिं असांजो कमु पूरो थिए थो असांजा जेके सरसो वारा ताउन सां उहे सरसो वारा असांजा ॿारनि ॾे वञनि था, दरनि ते वञनि था, उन्हनि खे घुराइनि था ऐं असां हिकु जाइ ते वेही असां पंहिंजो सेशन पूरो कयूं था ऐं इनशाला रूटीन जी जेके वो पंहिंजो जेको कमु मुकमल थी वियो त इनशाला पोलियो केस ख़तमु थी वेंदा ऐं पोलियो खे असां बाक़ाइदे ख़तमु करे छॾींदासीं इनशाला, पाण खां पटे छॾींदासीं इनशाला। पोलियो दौरान असांखे काफ़ी मसाइल थियनि था, छो जो ईअं थिए थो त असांखे जेका मिस चिल्ड्रन हूंदा आहिनि उहो घणो करे आउट ऑफ सिटी हूंदा आहिनि उहो। हा, लेकिन असांजी टीमूं हाणे त तव्हां यकीन कंदो हिन दफ़े असांखे DC साहब असां 8 ॾींहं पूरो कमु कयो आहे। जॾहिं उहो ॿार न आहिनि, घर वारा असां को तंग असां को विढ़नि पिया बि तव्हांजो जो दिमाग़ु ख़राबु आहे, तव्हां बार बार अचो था, बार बार अचो था। जॾहिं असांजा ॿार आहिनि आउट ऑफ सिटी त इन जे लाइ मां इहो चवंदी आहियां त DC साहब असांखे माना डेली माना कढनि पिया त रोज़ाना वञण जो असांजो कोई मक़सदु न हुयो।
उन जे लाइ इहो थियणु खपे त जीअं असां 5 ॾींहं कमु कयूं था त उन खां पोइ असांखे थोरो गैप ॾियनि माना 2 ॾींहंनि जो गैप ॾियनि त वरी पोइ असांजी टीमूं वञनि त जीअं घर वारा बि बेज़ार न थियनि असां खां ऐं असांजो जेको सही कमु बि असांजो सही तरीक़े सां थी वञी सघे। ऐं इन सिलसिले में थोरो असांजी इहो बि आहे त असांजी पेमेंट तमामु घटि आहे। मां इहो रिक्वेस्ट कंदमि त असांजी जेकी पेमेंट आहे जेतिरो असां को कमु वठनि था जीअं हाणे रजिस्ट्रेशन जो चयो आहे इहो बि असांखे सिर्फ़ु बिल्कुलु फ्री में चवनि था। हालांकि असां ॾिसो हाणे जीअं पोलियो खां वांदा थियूं सुभाणे खां असांखे वरी इहो कमु करिणो आहे ऐं बिल्कुलु फ्री कॉस्ट करिणो आहे त इहो मतिलबु इंसाफ़ न आहे। जेकॾहिं असां को कमु वठनि था त घटि में घटि उनजी असांखे अदायगी बि त थिए न। फ्री में त ॾिसो असां सां गॾु वॉलंटियर्स बि आहिनि LHWs बि आहिनि त उन्हनि खे बिल्कुलु काई पेमेंट न आहे। त मां स्पेशली रिक्वेस्ट कंदमि त घटि में घटि असांजी टीमनि सां इंसाफ़ थिए असांजी LHW सां इंसाफ़ थिए छो जो हो हर मैदान में असांजी जेकी LHWs आहिनि हर मैदान में असांजी LHWs जेको जीअं असां हिकु तरह असां बैकबोन असां सिहत खाते जा बैकबोन असां अगरि न हूंदासीं त हिते मुल्क असांजो रुली वेंदो। असां तमामु घणो कमु कयूं था असांजी लेडी हेल्थ वर्कर्स तमामु कमु कनि थियूं पर उन्हनि खे अदायगी न आहे जेतिरो उन्हनि जो मिलणु खपे। ऐं मां वधीक बसि इहो ई चवंदमि त असांजो जेको आहे त असांजे मतिलबु इंसाफ़ करियो असां सां इंसाफ़ थियणु खपे त कमु असां बिल्कुलु पोलियो जो ख़ात्मो इहो असांजो वाइदो आहे तव्हां सां। पोलियो असां पाकिस्तान खां पोलियो फ्री कंदासीं इहो असांजो बिल्कुलु वाइदो आहे। असां वरी बि नथा कयूं कमु असांखां तव्हां पूरो महीनो बि वठो पर स्पेशली इहो आहे त थोरी असांखे पेमेंट वग़ैरह जेकी आहे न उहो त असांजो हक़ आहे न त असांखे पेमेंट हिकु टाइम ते पेमेंट असांखे थिए टाइम ते बि नथी थिए। माना ॾिसो हिकिड़ी कैंपेन थिए थी महीने खां पोइ वरी पैसा मिलनि था असांखे टाइम ते असांखे पैसा मिलणु खपनि ऐं असां बिल्कुलु हाज़िर हूं छो जो असांजो जेका बाद में केस निकितो आहे इन में असांजो ॾोह त न हुयो वरी बि असां हिकु बदकिस्मती आहे असांजी त असांजो केस निकितो आहे। इन सिलसिले में बसि इहो आहे त असां बिल्कुलु यकीन दहानी करूं था त असां कमु पंहिंजो जेको आहे बिल्कुलु महिनत सां कंदासीं जीअं कंदा आयासीं हमेशह। हर मैदान में लेडी हेल्थ वर्कर्स तव्हांजो डॉट्स प्रोग्राम NGOs सां गॾु EPI प्रोग्राम फैमिली प्लैनिंग प्रोग्राम सभु असां जेको हूं त सभु असां सुठे तरीक़े सां कयूं था। एक्चुअली मसइलो इहो आहे पोलियो मुहिम खे ख़तमु करण जो तरीक़ो ही न आहे त पेपर वर्क वधाइनि था तमामु घणो प्रेशराइज़ करनि था बार बार फलाणो फार्म असांखे पोलियो खे अगरि जेकॾहिं रियली ख़तमु करणु चाहियूं था त बजाए ही इन्हनि फॉर्मेलिटीज़ में बिल्कुलु ठीकु आहे इहो सुठो तरीक़ो आहे लेकिन असांखे असल ॻाल्हि इहा आहे त पंहिंजे प्रैक्टिकल वर्क खे मज़बूत कयूं त कोई ॿार पोलियो खां न रहे। हाणे ही ॻाल्हियूं जेकियूं आहिनि असां जॾहिं बि पोलियो कयूं था असांजा कोई प्रॉब्लम सॉल्व नथा कया वञनि पेमेंट असांखे तमामु लेट थिए थी। असां वर्कर्स खे जेका प्रॉब्लम्स हूंदा आहिनि उन्हनि खे सॉल्व कॾहिं बि न कंदा आहिनि कॾहिं न पुछंदा आहिनि तव्हांखे फील्ड में छा प्रॉब्लम आहे कीअं सॉल्व थींदो न रुगो कम खे वधाईंदा आहिनि सिर्फ़ु कम खे वधाइनि था ऐं हू बि सिर्फ़ु पेपर वर्क असांजो हल न आहे। असांजो हल इहो आहे असांखे ॿारनि खे अगरि बचाइणो आहे रियली त असां ॿारनि खे वैक्सीनेशन करायूं कोई ॿार न रहे। कंहिं ॿार जो मक़सदु असांजो इहो न आहे त असां कागज़ भरे ॾेखारूं जेतिरो थिए थो पेपर वर्क वधाइनि था। अनफॉर्चुनेटली ही जेको केस बि निकितो आहे इन वजह खां ई निकितो आहे। असां LHWs खे असां एरिया इंचार्ज खे प्रेशराइज़ कयो वेंदो आहे ड्यूरिंग कैंपिंग असांजा जेका प्रॉब्लम्स आहिनि उन्हनि खे सॉल्व न कंदा आहिनि। जेकॾहिं अगरि तव्हां रियली चाहियो था मीडिया जे थ्रू मां हीअ चवणु चाहींदसि पंहिंजे सभिनि अवाम खे जेका असांखे प्रॉब्लम्स आहिनि तव्हां उहे सॉल्व कयो ठीकु आहे। कम्यूनिटी वारनि खे जॾहिं पोलियो कैंपिंग स्टार्ट थिए थी इनखां बिफ़ार ई तव्हां जेको आहे मीडिया जे थ्रू प्रेस जे थ्रू मां हीअ मैसेज ॾियणु चाहींदमि तव्हां जेका आहियो इन पैगाम खे पहुचायो त पोलियो जा ख़तरा ज़रूरी आहिनि ऐं हीअ सिर्फ़ु असांजी ज़रूरी मतिलबु न आहे त तव्हां चवंदो त सिर्फ़ु लेडी हेल्थ वर्कर्स वञी घर घर पैगाम पहुचाइनि। EDO साहब DCO साहब इन्हनि सभिनि खे बि मां चवणु चाहींदसि जेकॾहिं रियली तव्हां चाहियो था त पोलियो ख़तमु थिए उनजे लाइ तव्हां सही इक़दामात कयो। तव्हां ईअं कयो DCO साहब EDO साहब हर डॉक्टर खे चई छॾे त जेका पेशेंट अचनि था उन्हनि खां पुछा कयो उन्हनि जे ॿारनि पीता आहिनि न पीता आहिनि। सिर्फ़ु डॉक्टर्स जी LHWs जी हेल्थ डिपार्टमेंट जी ज़िम्मेदारी न आहे इहा ज़िम्मेदारी असां सभिनि जी आहे। इनमें असांजा जेका डिपार्टमेंट्स आहिनि सभिनि खे चवणो आहे। स्पेशली मां पंहिंजी मीडिया खे ऐं प्रेस वारनि खे रिक्वेस्ट कंदमि त तव्हां असांजी हेल्प कयो। हीअ न आहे त असां चऊं त असांजो पोलियो छो थियो आहे थी वियो आहे मञूं था लेकिन मां हीअ चवां थी आइंदा न थिए उनजे लाइ कोई बहितर क़दम को। थैंक यू वेरी मच। ॾिठो वञे त दुनिया में सिर्फ़ु 2 मुल्क बचा आहिनि जंहिंमें पाकिस्तान ऐं अफ़गानिस्तान जिथे पोलियो मौजूदु आहे। बाक़ी दुनिया मां पोलियो ख़तमु थी वियो आहे। वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन ऐं हर मुल्क जे
पंहिंजी हुकूमत जे काविशनि सां। पर अफ़सोस जो मक़ामात असांजे पाकिस्तान में अञा ताईं पोलियो मौजूदु आहे। ऐं ॾिठो तव्हांखे ख़बर हूंदी त जैकाबाद शहर में कुझु ॾींहं पहिरियां बि हिकु पोलियो जो केस ज़ाहिरु थियो आहे। सो इन लाइ पोलियो तॾहिं ख़तमु थींदी जॾहिं असां पंहिंजी ज़िम्मेवारी जो अहसासु सम्झंदासीं ऐं सम्झंदासीं त असांजे पोलियो जे हुजण जे करे असांजे मुल्क में ॿियनि मुल्कनि में असांजे मुल्क जी बदनामी थिए थी पई। जॾहिं असांजा कोई पढ़ियल लिखियल माण्हू कंहिं कारोबार सां के या कंहिं ॿाहिरि मुल्क ॾे वञनि था त उन्हनि खे पोलियो सर्टिफिकेट ॾेखारण खां सवाइ ॿाहिरि नथो छॾियो वञे। इहो दुनिया में पाकिस्तान वाहिद मुल्क आहे जंहिंसां इहा कार कई थी वञे वर्ल्ड हेल्थ ऑर्गेनाइज़ेशन जे तरफ़ां। तव्हां दुनिया में किथे बि नथा वञी सघो जेकॾहिं तव्हां पोलियो जा क़तरा न आहिनि पीता। ऐं ॾिठो वञे त असां पंहिंजी ज़िम्मेवारी न आहियूं सम्झंदा। वालदेन खे जेकॾहिं अहसासु कोन्हे त उन्हनि जे ॿारनि सां अॻिते हली जेकॾहिं 5 साल जी उमिरि खां पहिरियां उन्हनि खे पोलियो ज़ाहिर थो थी वञे, क़तरा नथा पीआरनि, त उहे सॼी ज़िंदगी लाइ माज़ूर रहंदा। ऐं हिकिड़े माज़ूर माण्हू जी उहो पंहिंजे ख़ानदान ते पंहिंजे पाण ते त बोझ आहे पर हिन मुल्क ते बि बोझ आहे। उनजी स्पेशल केयर लाइ असां वटि अस्पतालूं कोन आहिनि, उन्हनि खे रोज़गार सां लॻाइण लाइ असां वटि को मुनासिबु मौक़ा कोन आहिनि। तंहिं करे जेतिरे ते असां पंहिंजी ज़िम्मेवारी न सम्झंदासीं ओतिरे ताईं पोलियो जो ख़ात्मो अचणु मुमकिन कोन्हे। हिन डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट हिकिड़ो सुठो क़दम खयो आहे। हिन नॉन गवर्नमेंट ऑर्गेनाइज़ेशन्स ऐं जेके सिविल सोसाइटी जा नुमाइंदा आहिनि, चूंडियल नुमाइंदा ऐं जेके डिस्ट्रिक्ट गवर्नमेंट जा मुलाज़िम आहिनि, उन्हनि खे गॾु करे हिकिड़ी असेसमेंट जेका हिन रखी आहे त हिन शहर जे अंदरि जेके 8 यूनियन काउंसिलूं आहिनि उन्हनि में 0 खां 5 साल वारे ॿारनि जो तादाद बि ख़बर पवे ऐं सही उन्हनि जी मालूमात बि मिले त जीअं जॾहिं पोलियो वैक्सीन या OPV ॾियण जे लाइ हेल्थ वर्कर घर वञनि त कोई बि ॿार जेको आहे उहो रहिजी न वञे। इहा असां सभिनी जी ज़िम्मेवारी आहे। तव्हांजो सुवाल त पोलियो कीअं ख़तमु थींदो? पोलियो तॾहिं ख़तमु थींदो जॾहिं असां सॼा पंहिंजो किरदारु फ़र्ज़ु सम्झी अदा कंदासीं ऐं असां हर उन ॿार खे पोलियो पीआरींदासीं जेको 0 महीने खां 5 सालनि जी उमिरि जो आहे। जॾहिं असां इहो पंहिंजो फ़र्ज़ु पूरो कंदासीं त इनशाअल्लाह हिकिड़े ॾींहुं जल्द तव्हां ॾिसंदो त पाकिस्तान बि ॿियनि मुल्कनि वांगुरु पोलियो खां पाक थी वेंदो। ॾिसो दुनिया में अहिड़ी काई बि जेको आहे शइ कोन्हे जंहिं ते कंट्रोल न करे सघे। ठीकु आहे, पोलियो बि असांजी सरकार जी बेध्यानी जे करे वधंदो वियो आहे ऐं पोलियो बि कंट्रोल करे सघिजे थो। घणा ई तरीक़ा आहिनि जेके आहिनि से कंट्रोल करण जा, जंहिंमें जेको आहे सो जेके असां NGOs जेके कमु करियूं था उहे कंट्रोल करे सघनि था। जेके असांजे डॉक्टर मुक़ररु कया आहिनि, जेके असांजे लेडी हेल्थ वर्कर जेके आहिनि जेको आहे सो मुक़ररु कयूं उन ज़रिए बि कंट्रोल करे सघे थो। पर जेको आहे सो हिते यकी एॾी जेकी बजट अचे थी ख़बर न आहे हाणे केॾां पई वञे, पर ॾिठो वञे अगरि उहा बजट सही तरह यूटिलाइज़ थिए त हिन ते असां कंट्रोल करे सघूं था ऐं कंट्रोल एबल आहे। ईअं न आहे की जेको आहे सो कंट्रोल नथो करे सघे। सभ खां पहिरियों त घर घर वञी करे जेके फैमिलियूं आहिनि उन्हनि खे आगाही ॾिजे त पंहिंजे ॿारनि खे मिसाल आहे जीअं पैदा थींदे उन्हनि खे टीका हिफ़ाज़ती टीका लॻाया वञनि ऐं जॾहिं बि पोलियो वैक्सीन जी मतिलबु राउंड शुरू थींदो आहे त अगरि टीम घर में नथी पुॼे त उन्हनि खे कंहिं सम्झ हेल्थ वारी जाइ ते वठी वञी करे पंहिंजे ॿारनि खे उतो ई ड्राप्स पीआरणु खपनि ऐं पंहिंजे एहतियात सां पंहिंजे ॿारनि खे यादगिरी सां पंहिंजा पोलियो जा क़तरा पीआरणु घुरिजे। अगरि उते बि ड्राप्स नथा मिलनि त कंहिं वञी कंहिं ऑफिस में कंप्लेन कनि या जेको जो पाड़े जो मोज़िज़ माण्हू आहे या चूंडियल नुमाइंदो आहे या कोई सोशल वर्कर आहे या उन्हनि खे इतलाह कनि त असांजे ॿारनि खे वैक्सीन कोन थी आहे। अगरि ईअं सभु मिली जुली करे कमु कंदासीं त असां कंहिं पोलियो जो यकीनन ख़ात्मो करे था सघूं। नाज़रीन, तव्हां मुख़्तलिफ़ ज़िम्मेदारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। उन्हनि में ख़ासि तौर ते जेका लेडी हेल्थ वर्कर्स वारी साइड आहे, ख़ासि तौर ते पोलियो जा फुड़ा पीअण जे लाइ उहे ई एक्टिव हुजनि थियूं। उन्हनि जी अॻुवान जो चवणु आहे त जेसिताणी जेको फोकस हुयो पहिरियों EPI वारो शोबो हुयो उहो एक्टिव नथो थिए या जेका मदाख़लत आहे उहा ख़तमु नथी कई वञे या जेके उनखे घुर्बल शयूं आहिनि उहे नथियूं ॾिनियूं वञनि। ख़ासि तौर ते उनजो इहो चवणु हो त जेसिताणी सफ़ाई सुथराई वारो माहौल बहितर नथो कयो वञे तेसिताणी पोलियो जो ख़ात्मो नामुमकिन आहे। ऐं ज़ाहिर आहे जेकॾहिं उन्हनि जी ॻाल्हि इहा लॉजिकली आहे त उन्हनि सां कोऑर्डिनेट करणु खपे हितां जी ज़िम्मेदारियुनि खे, हितां जे अख़्तियारनि खे, हितां जा जेके ख़ासि तौर ते DHO आहे या हितां जा डिप्टी कमिश्नर साहिब आहिनि, आख़िर ही मर्ज़ ख़तमु करण जे लाइ कॾहिं उहे संजीदा थींदा। पोलियो
माज़ूर बनाए छॾण वारो हिकिड़ो मर्ज़ु आहे। माज़ूरी ज़िंदगी अज़ाब बणाए छॾे थी। ज़ाहिर आहे जेसिताणी उहे संजीदा न थींदा तेसिताणी समूरी जो समूरी इहा प्रैक्टिस ग़ैर मुयसर हूंदी। ईंदड़ प्रोग्राम ताईं पंहिंजे मेज़बान अज़हर गुल सरकी खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।